मिठी में हिंदुअनि जे मज़हबी त्योहार दिवाली जे मौके ते मज़हबी रवादारी खे बरक़रार रखण लाइ जमायत इस्लामी थरपारकर ऐं अल ख़िदमत फाउंडेशन पारां थरपारकर ज़िले जे हिंदू ऐं मुस्लिम साफ़ियनि खे थरपारकर मीडिया सेंटर ते जमायत इस्लामी थरपारकर जे अमीर अब्दुल सुबान समेजो खलीलुल्लाह चारो ऐं ॿियनि पहुची दिवाली गिफ्ट ॾिना ऐं मिठाई खाराई वई। इन मौके ते जमायत इस्लामी थरपारकर जे अमीर अब्दुल सुबान समेजो चयो त असां रंग नस्ल मज़हब खां बालातर थी इंसानियत जे नाते सां कमु कयूं था। तंहिं करे मुस्लिम दोस्तनि जे मज़हबी ॾियारनि जीअं हिंदुअनि जे मज़हबी त्योहारनि ऐं इन्हनि सां गॾिजी मल्हायूं था ऐं अहिड़ी रीति इन्हनि सां हर ख़ुशी में गॾु आहियूं। इन्हनि चयो त असां मुरलीधर मंदिर में 100 हिंदू भाइरनि में राशन ऐं कपिड़ा तक़सीम कया वेंदा ऐं दिवाली जो प्रोग्राम बि कोठायो वियो आहे। इन्हनि चयो त थर में मुल्क जे सभिनी हिस्सनि खां वधीक हिंदू बिरादरी रहे थी, पर हिते असीं सभु भाइरनि जीअं हिक ॿिए जी ख़ुशियूं तोड़े गम में शामिल थींदा आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।